आउं सम्झां थो त हिन इदारे में जीजल अमा पब्लिक स्कूल ऐं अल मुस्तफ़ा फाउंडेशन जे तरफ़ां ही जेका हिते सहूलियत रिमोट एरिया में ऐं ॿाराड़ीअ में अवाम उल्लास लाइ ऐं आम माण्हुनि लाइ मंज़ूर सुमरी साहब ऐं हुननि जी टीम जंहिं तरह सां हिते ही वजूद में आंदी आहे त हुननि इलाही सारियूं खीरूं लहणियूं ऐं हुननि खे इलाही सारियूं मुबारकूं हुजनि, न रुॻो उन्हनि खे बल्कि हिन तक जे अवाम खे ऐं राज खे बि इन तरह जूं मुबारकूं हुजनि जो हिते हिन तरह जो इदारो जेको आहे सो क़ाइमु थियो आहे। पैगाम बि खणी था अचनि त घटि में घटि पंहिंजनि ॿारनि खे जेके आहिनि सिंधी ॿोली पढ़ायूं, छो त स्कूल आहिनि जेके इहे सिंधी ॿोलीअ खे बचाईंदा, तॾहिं असांजी सकाफ़त बचंदी। ॿोली जेका आहे अहम हिकिड़ो हिसो आहे ऐं हीअ जीजल अमा पब्लिक स्कूल तव्हांजो हिकिड़ो मिसाली स्कूल आहे। मां सम्झां थो असां सॼी सिंध में शायदि को अहिड़ो स्कूल हुजे। हिकिड़ो त कल्चर जो ॾींहुं मल्हायो वियो ऐं जेके अमूमन असांजा जेके सिंध जा माण्हू आहिनि उहे केतिरनि सालनि खां हिकिड़ी क़ौमी ईद जे तौर ते मल्हाइनि था ऐं कल्चर ऐं उन जे ॾींहं जी यकीननि जेको आहे हिकिड़ी वॾी अहमियत थिए थी ॾिसण में अचे पई। उहा इहा आहे त अॼु असां हिकिड़े पोइते पियल ॻोठ में बीठा आहियूं जिते हिकिड़ो शानदार जीजल अमा पब्लिक स्कूल क़ाइमु कयो आहे साईं मंज़ूर सुमरे साहब उनजे फ़र्ज़ंदनि उनजे अज़ीज़नि। त यकीनन हीउ हिकिड़ो ख़ुशीअ जो ॾियारो आहे जो असीं हिकिड़े असांजी सदियुनि खां आहे, 1000 साल पुराणी आहे, काफ़ी साल पुराणी आहे। अॼु असांजो गॾु थियण जो मक़सदु बि आहे त असां हिकिड़ी नंढड़ी भेटा पेश कयूं पंहिंजे सिंध खे, पंहिंजे माण्हुनि खे अजरक टोपी खे उजागर कयूं, हिन कल्चर खे उजागर कयूं। मेन ॻाल्हि त तालीम पिरायूं, तालीम खे उजागर कयूं जीअं तालीम वधे, नंढा ॿार ई पढ़नि अॻिते वधनि। इन ई सिलसिले जी कड़ी इहा आहे त असां जीजल अमा पब्लिक स्कूल जो बुनियादु जेको हिते साल पहिरियां रखियोसीं, अॼु हू वधी हिकिड़ो वण थी वियो आहे ऐं उहो पंहिंजो मेवो ॾियणु हुन शुरू कयो आहे। असां ऐं अॼोके ॾींहं ते असां तमामु बहितरीनु ख़ुशी ऐं फ़ख़ुरु महसूसु करे रहिया आहियूं ऐं दुनिया खे इहो पैगाम ॾेई रहिया आहियूं त सिंध हिकु वाक़ई अज़ीम ऐं हिकु आला तहज़ीब याफ़्ता क़ौम आहे ऐं असां हमेशह इहो ई कोशिशि कई आहे त जिते बि रहूं पंहिंजी सकाफ़त खे, पंहिंजी ॿोलीअ खे, पंहिंजे जेको आहे सो माण्हुनि खे प्रोमोट कयूं ऐं दुनिया खे इहो ॿुधायूं त जिते दुनिया जा ॿिया माण्हू तरक़ीअ जी तरफ़ गामज़न आहिनि उते असांजा सिंधी बि घटि न आहिनि।